ज़रख़ेज़ ज़मीन हर दौर में अड़ा अमल माण्हू के पैदा कया आहिनि जिन लाइ भिट धणी चयो आहे त कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बूह बहार जी जेके हमेशह ॿियनि लाइ पाण पतोड़ींदा आहिनि खेनि पंहिंजी न पर पाण सां मुंसलिक माण्हुनि जी फ़िक्र रहंदी आहे। अहिड़ा माण्हू तारीख़ में हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। 12 जनवरी 1957 ईस्वीअ ते हैदराबाद जे क़दीम सिंधी वसंदी टंडो आगा में जन्म वठंदड़ ग़ुलाम मोहम्मद रिंद जंहिंखे प्यार विचां भाउ चंदा बि चवंदा हुआ। ग़ुलाम मोहम्मद रिंद काफ़ी अरसो बीमार रहण बाद जुमे जे ॾियारे 1 मार्च 2024 ईस्वीअ ते कराची जे निजी अस्पताल में ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। मरा जे महबूब मां त कांधी औरत जाए जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे खेसि हज़ारे आलिन अखियुनि साण मिटी माउ हवाले कयो वियो। संदसि जनाज़े में सियासी समाजी सिविल सोसाइटी कारोबारी शख्सियतुनि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। रुआरे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां फलाही कमनि सां सुञातो वेंदड़ ही अनमोल किरदार जंहिं पंहिंजी हयातीअ में अवाम जी फलाह लाइ हमेशह पाण पतोड़ियो पंहिंजनि वेझनि दोस्तनि सां गॾिजी पाण बहिराण फलाही संगत नाले हिकु समाजी तंज़ीम जो क़याम 1986 ईस्वी में रखियो जंहिं इलाके में फलाही कमनि जी शुरूआत कई ऐं पंहिंजी मेहनत जदोजहद सां इलाके में अनेक फलाही कम कया जिन में मेहरान लाइब्रेरी, मेहरान ग्राउंड, मेहरान डिस्पेंसरी, मेहरान हेल्थ क्लब, मेहरान पार्क, मेहरान कंप्यूटर सेंटर्स ऐं मेहरान स्कूल समेत अनेक अवामी भलाई जा कम कया जंहिं सबबि खेनि नंढो तोड़े वॾो भाउ चंदा जे नाले सां मुखातिब कंदो हो। पत्थर जूं दिलियूं बे ओ पत्थर जूं दिलियूं बे ओ संदसि दोस्तनि पंहिंजा वीचार SS न्यूज़ सां वंडींदे चयो त ॾिसो ग़ुलाम मोहम्मद रिंद जेको पंहिंजे दोस्तनि साथियुनि में तंज़ीमी साथियुनि में मोहबत सां चंदा जे नाले सां सॾियो वेंदो ऐं ॾाढो मशहूरु हो। ही सभु उहे अवाइली ज़माने जा दोस्त आहिनि। चंदा बुनियादी तरह स्पोर्ट्समैन, बॉक्सिंग, बॉडी बिल्डिंग इहे शौक़ु पाड़े में जेके चङा फलाही कम उन्हनि जो किरदारु हो। पर पोइ जॾहिं ही सिंध जे मथां हिकिड़ी दहशतगर्दी जी लहर आई ऐं नस्ली दहशतगर्दी मड़ी वई त उन वक़्तु इहे नौजवान हुआ चंदा वारा जेके पंहिंजी जवानी जे ॾींहंनि में ही सॼा इलाइक़ा टंडो आगा आहे, टंडो मीर महमूद आहे, अलादा चंड एवेन्यू रोड टपी खाई रोड जहिड़ा इलाइक़ा उन्हनि इलाइक़नि में सिंधियुनि जी इज़त वक़ार ज़िंदगियूं नियाणियुनि जूं इज़तूं बचाइण में जंहिं जवान मर्दी सां हिननि न रुगो अकेले पर हिन जी फैमिली ॿारनि भेनरुनि माइरुनि समेत हिननि उते जेको किरदारु कयो उहो तारीख़ जो अणमिट किरदारु आहे। हाणे सम्झो था त इन क़िस्म जो माण्हू जेको 50 माण्हुनि जो कमु करे सघे उहो जेकॾहिं हलियो वञे त उनजो ख़ाल भरिजणु मुश्किल हूंदो आहे। पर जीअं त उनजे असर में हाणे उनजो नौजवान पुट गुल वेठो आहे, उनजा ॿिया जेके जवानी जा साथी आहिनि जेके इन पाड़े में बुनियादी इन कम में उन्हनि सां गॾु ॿांबेली रहिया आहिनि त मां सम्झां थो त जे चंदा जो ख़ाल नथा भरे सघूं
त उहो न भॼी सघिजे, पर घटि में घटि उन जे छॾियल कमनि खे ज़िंदा रखण ऐं जारी रखण लाइ सॼी टीम पंहिंजो पूरो ज़ोर लॻाए ऐं असां एज़ अ तंज़ीम STP उन सॼे कम में हुनजा शामिल हूंदासीं त उनजे मिशन खे अधूरो न छॾींदासीं इंशाअल्लाह। भाउ गुलाम रिंद चंदा बचपन जा दोस्त हुआसीं ऐं इहे सम्झो त उन ज़माने में 5 रुपए जेको नोट हो उहो असां दोस्ती मिली दोस्तनि सां मिली असां जीअं हाजी शाह जी 7वीं पीढ़ी जो चंदो जमा करे असां घोड़ो हलायो। इन हिसाब सां महिराण स्कूल जेके बि आहिनि तरक़ियाती कम उन खे बि हलाइण में अॼु उनजो नतीजो मिले पियो। चंदा भाउ जो जीअं स्कूल आहे, अस्पताल आहे, ॿारनि जो स्कूल आहे, ग्राउंड आहे, उहो अञा हले पियो। जावासीं गॾु निबियासीं गॾु, वॾा गॾु थियासीं, हर ॻाल्हि में हर एक्टिविटी में गॾु हूंदासीं। चंदा जी हू चवंदा माण्हू जीअरे जो थोरो घटि क़दुरु थींदो आहे, मोए खां पोइ वधीक क़दुरु थींदो आहे। हिन हमेशह पंहिंजी ज़िंदगी में पाड़े जे लाइ, शहर जे लाइ, अवाम जे लाइ रंग नस्ल ज़बान खे पंहिंजी जॻह ते रखी ख़िदमत करण जो ॾाढो हिनखे शौक़ु हूंदो। जीअं पाण हिन जो बुनियादु जीअं महिराण फैलाई संगत जो 80 खां पहिरीं जो रखियलु हो, संगत खे गॾु कई, महिराण फैलाई संगत थी, उन में मेंबरशिपूं थियूं, उन्हनि में उहिदा थिया, उन्हनि में एक्टिवेट थी। माना महिराण फैलाई संगत खे अप करण में गुलाम मोहम्मद चंदा ऐं दोस्तनि जो वॾो हथु। इहे को ताईं ग्राउंड साम्हूं ॾिसो पिया, इहे बि वॾी जाखोड़ सां हिकिड़नि माण्हुनि खां कब्ज़नि मां छॾाए इहे अवाम जी ख़िदमत लाइ, पाड़े जे ॿारनि जे ख़िदमत जे लाइ रांदूं रूंद हिते ताईं ॾिसो पिया, तई बि पाड़े जा तव्हां ॾिठियूं आहिनि। हुनजी हमेशह ज़िंदगी में इहा ई हूंदी हुई त भई मुंहिंजो पाड़ो, मुंहिंजो ॿार, मुंहिंजो घर जो फ़र्द सुठी लेवल ते पुॼे। फर्ज़ंदनि खे त अलाह हुननि खे उन जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं जेको ॿिज पोखे वियो आहे उनखे असांखे ॿिज खे मथे करिणो आहे, असां उन ॿिज खे ख़तमु न आहे करिणो। साईं फ़क़ीर गुलाम मोहम्मद चंदा जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो किरदारु हो ऐं हुन में जेको आहे सो उमिरि जो जेको आहे सो फ़र्क़ु ई न रहियो। जेकॾहिं 20 सालनि जे कारकुन सां गॾु विया त उहो 20 सालनि जो उन उमिरि वारो थी विया। जेकॾहिं 50 साल वारो थी विया त वरी 50 साल वारो थी विया। ऐं हू जो डॉक्टर कादिर मंगसी जो हिकिड़ो बहादुर साथी हो, नस्ल परस्त हिकिड़ी तंज़ीम जंहिं सिंधी माण्हुनि ते हमला कया ऐं उन लाइ जेकी हुन मज़ामत कई त 1988 खां वठी ऐं हेल ताईं हुनजो किरदारु जेको तमामु बहितरीनु रहियो। तंज़ीम में जेको फ़ैसिला कंदो, जेको फ़ैसिलो कंदो उनखे मञराइण जो उनखे ॾांहुं ईंदो ऐं हू तमामु हिकिड़ो बहितरीनु माण्हू हो। त मां भाउ जी यादि में इहो ॿुधायां त मां बचपन खां वठी प्राइमरी खां वठी हेसि ताईं हुन सां गॾु ई गॾु रहियो आहियां ऐं हू तमामु नेक शख़्स, मुड़ुसु माण्हू, बहादुर शख़्स ऐं असां दोस्तनि लाइ तमामु सुठो, पाड़े जे लाइ उन तमामु नेक सुठा कम कया। अहिड़ो शख़्स असांखे सॼी ज़िंदगी में न मिलंदो, अहिड़ो दोस्त असांखे सॼी ज़िंदगी में न मिलंदो। वाहिद माण्हू बिना के लालच, बिना भाउ ही कमु आहे, हा बाबा हलूं था, अहिड़ो हिन पाड़े में न आहे। न को वरी का मां अहिड़ी लाल पैदा थिया ॼणी थी, हाणे 100 साल खां पोइ असांखे ख़बर न आहे अहिड़ो माण्हू को वरी वापसि अचे। इंतिहाई उनजी खोट महसूसु थींदी, छाकाणि त हीउ उन्हनि शुरूआती किरदारनि में हिकिड़ो किरदारु हो ऐं अॻुवाणी वारो किरदारु हुनजो, जॾहिं सिंध जे मथां नस्ल परस्त दहशतगर्दीअ जो तमामु वॾो जेको आहे सो हमिलो हो। असांजे नियाणियुनि जूं इज़तूं महफ़ूज़ कोन हुयूं, असांजा पाड़ा महफ़ूज़ कोन हुया ऐं ख़ुदि रुगो इन पासे ॾे न पर सियासी तौर ते बि सिंध जे मथां ग़ुलामीअ जा, सिंध जे हक़नि खे जे महरूमीअ जा इलाही वॾा हमला थी रहिया। उन वक़्तु डॉक्टर साहिब जे क़यादत में, डॉक्टर साहिब जे जेको अॻुवाणीअ में जेको ही इन समूरनि मामलनि खे फेस करण जे लाइ, ख़ासि तौर ते नस्ल परस्त दहशतगर्दीअ खे मुंहुं ॾियण जे लाइ जेका असां महिनत ऐं जेका ही कई, उन में ग़ुलाम मोहम्मद शामिल हो ऐं यकीनन हू असांजो अवाइली दोस्त हो ऐं हिननि समूरनि मामलनि में हुनजो अॻुवाणी वारो किरदारु हो। संदसि वॾे फर्ज़ंद गुलहसन रिंद
पंहिंजे वालिद जी यादि बाबर वीचार हिन रीत वंडिया। असांजो सम्झो पीउ घटि पर दोस्तनि वांगुरु असांखे हमेशह रखियईं ऐं असांखे हमेशह जीअं ॿारनि वांगुरु असीं हेॾा वॾा थी वियासीं उन जे बावजूदि हर पल हर घड़ी असांखे सेखारींदो ई रहंदो हो भाई फलाई कम आहिनि इहे तव्हांखे संभालणा आहिनि। एंड में बि जॾहिं गुज़ारे पियो वञे त 2 ॾींहं पहिरीं 3 ॾींहं पहिरीं बि इहा ई ॻाल्हि पिया कयूं त बाबा पाड़ो आहे पंहिंजा सिंधी भाउर आहिनि जेके बि पंहिंजा सिंधी लाइक़ आहिनि उन्हनि ख़िदमतूं कयूं हुयूं ऐं छा सिका वठी हू इन जाखोड़ में लॻल हुआ। कर्फ्यू हुजनि सिंधी महाजन जा जहिड़ा हुजनि हिते तालीम लाइ मेहरान गर्ल्स स्कूल खोलियऊं, नूर मोहम्मद हाई स्कूल खोलियऊं, ॿियो हिकिड़ो प्राइमरी स्कूल खोलियऊं, 30 बिस्तरनि जी हॉस्पिटल वरितईं। उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट ज़मीन सभु जेका बि हुई उहा मेहरान फलाई संगत जे तरफ़ां ई ॾिनी वई हुई ऐं अॼु ताईं उहा हलनि पियूं। हॉस्पिटल उन लिहाज़ खां कोन पई हले पर जेका तेका बि हले पई पर इन्हनि जी कोशिशुनि सां ई हले पई। छो जो बाबू मुला बख़्श आयो हिते डिस्पेंसरी ॾियणु त चईं आउं तोखे डिस्पेंसरी कोन ठाहिणु ॾींदुसि, तोखे ठाहिणी आहे तूं हॉस्पिटल ठाहे। छो डिस्पेंसरी त असांजी 25 सालनि खां हली पई मेहरान जे तरफ़ां त उन्हनि जी इहे जाखोड़ूं आहिनि ऐं हमेशह असांखे इहो ई चयूं त पाड़े वारनि जो पंहिंजे इस्लामी तंज़ीमी कम उहो सभु माना सम्झो त आङुरी खां जले असांखे हर शइ सेखारे वियो आहे। गुलाम मोहम्मद रिंद इब्तिदाई तालीम हैदराबाद शहर में हासिल कई। पाण सियासी समाजी रहनुमा तौर पंहिंजे इलाके समेत हर माण्हूअ जी मदद कंदा हुआ। संदन सियासी कैरियर SDP सिंध तरक्की पसंद पार्टी का शुरू थियो। पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी में भी रहा पर बाद में PP के छॾे अलविदा चई वापस SDP में शामिल थिया। पंहिंजे इख़लाक़ ऐं किरदार सां सुञातो वेंदड़ गुलाम मोहम्मद रिंद जेतोणीकि असां सां जिस्मानी तौर विछड़ी वियो आहे पर संदसि ॾिनल वाट ऐं यादूं हमेशह संदसि चाहींदड़नि जे दिलियुनि में ज़िंदा रहंदियूं जेके कॾहिं बि मिटजण जहिड़ियूं न आहिनि। गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां